Very good. Clapping, clapping, clapping. Very good, सर जलाए जी सर 5 है दोबारा। वगर में सिटी ऑफ नॉलेज ग्रामर पब्लिक स्कूल में सिंधी सकाफ़ती अदबी ऐं साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि शागिर्दियाणनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में SSP कंबर बशीर अहमद बिरोई महिमान ख़ास तौर शिरकत कई। सिटी ऑफ नॉलेज ग्रामर पब्लिक स्कूल में सकाफ़ती स्टॉल समेत खाधे पीते जा स्टॉल पिणु लॻाया विया, जॾहिं त ॿारनि पारां सोलर विंड सिस्टम समेत पेरीस्कोप पिणु ठाहियो वियो, जंहिंखे आयल महिमाननि तमामु घणो सराहियो। इन मौक़े ते SSP कंबर शदादकोट बशीर अहमद बिरोई ख़िताब कंदे चयो त हू उस्ताद अब्दुल सत्तार ट्रगड़ जो पहिरियों शागिर्दु आहे, जेको हिन वक़्तु SSP कंबर तौरु फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। उस्तादनि जूं दुआऊं आहिनि। हिते अची खेसि पंहिंजो शागिर्दी वारो ज़मानो यादि अची वियो। महिनत जो सिलो रब पाक ॾींदो आहे। महिनत करे अॻिते वधणु घुरिजे। असांखे घुरिजे त तालीम ते ख़ासि ध्यानु ॾियूं ऐं औलाद खे बहितर तालीम फ़राहम कयूं। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपाल उस्ताद अब्दुल सत्तार ट्रगड़ ख़िताब कंदे चयो त वालिदैन पंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं तफ़रीह सरगर्मियुनि जो ख़ासि ख़्यालु रखनि। तालीम इंसान जी टीह अख आहे। तालीम सां ई मुआशिरे में शऊर पैदा थींदो आहे, जंहिं सबबि समाज तरक़ी जूं मंज़िलूं तय करे थो। तक़रीब जी पुॼाणी ते प्रिंसिपाल अब्दुल सत्तार ट्रगड़ ऐं SSP बशीर अहमद बिरोई, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि आयशा मुगेरी, अलीशा सुमरो, इसरा ट्रगड़, तबसुम सोलंगी, आयशा मलिक, साहिमा मुगेरी, अलीज़ा चांडियो, आदिल अली तुनियो, असद सुमरो ऐं ॿियनि शागिर्दनि में बहितरीन कारकर्दगीअ ते एवार्ड पिणु विरहाया।